ओम साईं राम। या बाबा जी लीला हिकु मिस्टर केदार गुप्ता जयपुर जा जेके टीवी एंकर बि आहिनि ऐं ऑल इंडिया रेडियो में बि अनाउंसमेंट्स कंदा आहिनि ऐं हिकिड़े गवर्नमेंट स्कूल में टीचर आहिनि करे। उनजो बाबा सां संबंध कीअं थियो, उनजी जेका उहो रहंदा हुआ जयपुर में ऐं उन्हनि खे जेका स्कूल जो जेको उन्हनि खे जॉब मिलियो हो उहो जयपुर खां 50 किलोमीटर परे हो, जिते अचु वञण जो कुझु बि साधन न हो करे। ही पंहिंजे बाइक ते वेंदा हुआ ऐं बाइक ते ईंदा हुआ करे। उनखे जाम तकलीफ़ थींदी हुई भई, छाकाणि त गवर्नमेंट जी जॉब आहे, छॾे बि न पिया सघनि ऐं 50 किलोमीटर बाइक ड्राइव करे वञनि, 50 किलोमीटर ड्राइव खणी अचनि। रोज़ पंहिंजे जोए खे फ़ोन करे उतां स्कूल में चवंदा भई मां त थकिजी पिया, मां त जॉब छॾियां थो करे। हुननि हिकिड़े प्राइवेट स्कूल सां बि ॻाल्हायो, उते जेको जयपुर में आहे उते हुनजी सैलरी हाफ सैलरी हुई। चवनि इहा सैलरी बि हले, मां गवर्नमेंट जॉब छॾे ॾियां ऐं थोरो टीवी मां कमाईंदुसि, थोरो ऑल इंडिया रेडियो मां कमाए करे पंहिंजो ख़र्चो कढंदुसि करे। हुनखे हिकिड़ी दोस्त चयो, तुंहिंजे घर खां 2-3 किलोमीटर परे साईं बाबा जो मंदरु आहे, तूं उते वञ, साईं बाबा तुंहिंजो कमु कंदो। त हिन जो विश्वासु न पियो अचे वञण जे लाइ करे, केरु वेंदो करे। 2-3 ॾींहंनि खां पोइ उहा डेट हुई 20 अगस्त 2008 ते। हिनखे कंहिं कम सां उन पासे वञिणो पियो, त हिनखे साईं बाबा जो मंदर जो ॿाहिरां दर्शन थियो, त चई हाणे आयो आहियां त दर्शन करे थो वञा। वञे थो दर्शन वञे बाबा खे पेरे पए थो ऐं चएसि थो, अगरि बाबा सचुपचु तूं आहीं ऐं तूं मुंहिंजो भलो चाहीं थो त मूंखे मुंहिंजी ट्रांसफ़र जेका आहे न वरी जयपुर में कराए कर। हाणे हिनखे ख़बर त आहे कि ट्रांसफ़र जेको आहे उहो गवर्नमेंट जे पारां बंदि थी चुको आहे, उनजो कोई बि उमेदु कोन्हे। पर हाणे आयो आहे मंदर में त भॻवान खां माण्हू खे कुझु न कुझु घुरंदो। जेको हुनखे तकलीफ़ हूंदी बाबा सां शेयर कयईं, अची करे घर अचे थो। इहो हो 22 अगस्त। 3 अगस्त ते हिनजो दोस्त हिनखे फ़ोन थो करे कि तुंहिंजो ट्रांसफ़र जेको उहो त गांव मां निकिरी करे जयपुर में थी वियो अथई करे। हिनखे पंहिंजे अखियुनि ते विश्वास ई नथो अचे, अखियुनि मां पाणी पियो वहेसि करे। चएसि थो ट्रांसफ़र गवर्नमेंट सभु बंदि कराए छॾियो आहे, मुंहिंजो ट्रांसफ़र कीअं थियो। त हुन दोस्त ॿुधाएसि थो, असां 2 साल पहिरीं जॾहिं फॉर्म भरियो हो, उन में लिखियो होसीं असांखे अगरि जिथे असांजो घरु आहे उनजे पासे में उते असांखे ट्रांसफ़र ॾींदा त असां लाइ वधीक सहूलियत थींदी। उन बेसिस ते तुंहिंजो हिननि क़बूलु कयो आहे ऐं हाणे तोखे जयपुर में ट्रांसफ़र थियो। हिनखे जाम ख़ुशी थी हिनखे चयो बाबा तव्हां हिकिड़ो वॾो मिरेकल करे छॾियो करे। हाणे हू बाबा सां गॾिजी थो वञे ऐं जीअं ई हिन जयपुर में ट्रांसफ़र थो थिए, हिनखे हिकु सुठे उहिदे ते हिनखे ट्रांसफ़र थो मिले। ही टीचर्स जे मथां इंस्पेक्टर थी करे रहे थो, हिनखे वधीक रिस्पेक्ट थी मिले सोसाइटी में करे। हुन खां पोइ ॿियो दफ़ो छा थो थिए, ही हाणे बाबा जी मूर्ति, बाबा जो फ़ोटो हमेशह पंहिंजे खीसे में या जिते ऑफिस साइड में रखंदो हो करे। हिकु दफ़ो पाढ़ींदे पाढ़ींदे स्कूल में हिन जो कंहिं लेडी टीचर सां तू मैं थी वञे। लेडी टीचर वञी करे पुलिस में कंप्लेंट थी करे छॾे भई हिन मूंसां ग़लति वर्ताव कयो आहे करे। हुन लेडी टीचर जो जेको अंकल हो, हिकिड़ो वकील हो, उहो वकील अची करे पुलिस स्टेशन ते वेहे थो, चए थो मूंखे हिन मास्टर जे अगेंस्ट मूंखे पुलिस कंप्लेंट लिखाइणी आहे। पुलिस वारो जेको इंस्पेक्टर उहो सम्झाएसि थो भई मास्टर माण्हू आहे, काई ग़लती थी वई हूंदी, असां हुनखे सम्झाए बुझाए करे असां ॻाल्हि रफ़ा दफ़ा था कयूं। पर वकील चयो न, मूंखे त केस दायर करिणो थी करे। त हुन इंस्पेक्टर खे बि गुस्सो थो अची वञे ऐं उहो केस दायर थो करे। हिनखे स्कूल में फ़ोन अचेसि भई तूं पुलिस स्टेशन ते अचु करे, भई तुंहिंजो हीअं प्रॉब्लम थियो आहे ऐं तूं पुलिस स्टेशन वीचारो जाम ॾकी थो वञे भई छा कयां करे। बाबा जे फ़ोटे अॻियां रोए थो, हथ जोड़े चएसि त बाबा मां त इहो कुझु ग़लति कमु कई कोन्हे ऐं हाणे कहिड़ा कहिड़ा ॾींहं मूंखे ॾिसणा पवंदा, तूं ई मुंहिंजो रखवालो आई, मुंहिंजी रक्षा कजांइ करे। हीअं जीअं ई हू ॿाहिरि अचे थो, साम्हूं पुलिस जी गाॾी अचे थी स्कूल में हिनखे वठण जे लाइ करे। त जेको इंस्पेक्टर हिकिड़े असिस्टेंट सब कमिश्नर खे, असिस्टेंट इंस्पेक्टर खे इंचार्ज थो ठाहे भई तूं हिन केस जी जांच कर करे। उहो अची हिनखे गॾिजेसि थो
ऐं हिन जे मथे ते हथु थो रखे, हिनखे ॾिसी करे जॾहिं अखियुनि मां आणे थो, चए थो तूं काई बि चिंता न कर, मां अची वियो आहियां। इहे हुनखे लफ़्ज़ यादि था अचनि, बाबा साईं चरित्र में चयो आहे, वाई फियर मैन आई एम हियर। हू 5 ॾींहंनि में अहिड़ी रिपोर्ट थो ठाहे जंहिंमें हिनखे क्लीन चिट थी मिले की हिन कुझु कयो कोन्हे, ऐं वकील खे उहा रिपोर्ट मोकिलीनि था, वकील चुपचाप करे हली थो वञे। इहो हुन सां ॿियो मिरेकल थो थिए। टियों, हिन जी जेका जोइ हुई, हुनखे लेक्चरर थियणो हो कॉलेज में, त हिनखे उहा साइंस जी स्टूडेंट हुई, त हुनखे केमिस्ट्री जो लेक्चरर थियणो हो करे। त उते जयपुर में लेक्चरर थियण लाइ 2 एग्ज़ाम थींदा आहिनि। हिकिड़ो तव्हांखे जनरल नॉलेज जो एग्ज़ाम ॾियणो पवंदो आहे, ॿियो जेको सब्जेक्ट तव्हां पाढ़ींदा हुनजो एग्ज़ाम ॾियणो पवंदो। हीअ जनरल नॉलेज एग्ज़ाम में त पास थी वञे, जीअं केमिस्ट्री जो एग्ज़ाम जो अचे थो ॾींहुं, हिनखे कुझु ध्यानु ते नथो हुजे, एग्ज़ाम हो 9 खां 12 ताईं, हीअ पहुचे थी एग्ज़ाम ॾियण लाइ 3 बजे, तेसिताईं एग्ज़ाम थी चुको। जाम परेशान थी वञे, रोए थी भई इहो छा थी वियो करे। हिनखे पोइ केदार गुप्ता पंहिंजो घोटु सम्झाएसि थो भई जेका बाबा जी मर्ज़ी हूंदी हुन में असांजी काई भलाई हूंदी, हेॾो तूं टेंशन न खण कर। पर जंहिं ते बीती वेंदी आहे उनखे इहा ॻाल्हि न वणंदी आहे करे। थोरनि ॾींहंनि खां पोइ वरी हिकिड़ी नई वैकेंसी थी निकिरे, जंहिंजे लाइ साइंटिस्ट फॉर फॉरेंसिक लैबोरेटरीज़ में उनजी वैकेंसी थी निकिरे, ऐं ॿियो हिकिड़ो फूड डिपार्टमेंट में वैकेंसी थी निकिरे। उते ॿिन्ही लाइ इहा अप्लाई थी करे। हीअ फॉरेंसिक डिपार्टमेंट में हीअ 2nd नंबर ताईं पास थी वञे, हिनखे उन खां सुठी नौकिरी, सुठी पघार वारी नौकिरी मिली थी वञे। त हिनजो घोटु चएसि जेको बाबा खे मंज़ूरु आहे उहो असां लाइ हमेशह सुठो हूंदो आहे, असांखे थोरो विश्वासु रखिणो आहे, थोरो सब्रु करिणो आहे। उन खां पोइ केदार भाई ॿुधाए थो, मूंखे मां हर 1 ॿी साले में शिरडी वेंदो आहियां। हिकु दफ़ो मूंखे 3 साल थिया त मां बाबा खे लीलाए चवां थो, बाबा साईं चरित्र में त लिखियलु आहे की तव्हां पंहिंजे झिरकियुनि खे खिचे करे घुराईंदा आहियो शिरडीअ में, अॼु मूंखे छो विसारे वेठा आहियो, मूंखे बि शिरडी घुरायो। अञा हीउ चए थो, बाबा सां ॻाल्हाए वेठो, हिनखे साम्हूं फ़ोन थो अचे। हिन जो संडू जेको आहे बॉम्बे में रहंदो आहे, उहो चएसि थो भई 2 ॾींहंनि खां पोइ मुंहिंजे नए घर जो मुहूर्त आहे, तव्हां महिरबानी करे सभु अचो करे। हीअ चएसि थो मां 2 ॾींहंनि में कीअं ईंदुसि, तूं पहिरीं त चई त मां अचां, हाणे 2 ॾींहंनि में कीअं प्रोग्राम ठहंदो करे। चएसि थो मां न अची सघंदुसि। हू बि सम्झी थो वञे, ठीकु आहे न अच, काई ॻाल्हि कोन्हे। वरी 15 मिंटे खां पोइ हुनजे साले जो फ़ोन अचे जेको जयपुर में रहंदो आहे, चए थो हलो हुते बॉम्बे हलूं था, हुनजो नओं घर ॾिसी था अचूं, ऐं असांजो संडू माण्हू आहे, असांखे वञणु खपे करे। चए थो 2 ॾींहंनि में कीअं वेंदासीं, चए थो चिंता न कयो, मां नई कार वरिती आहे, नई कार में हलंदासीं। चईंसि ठीकु आहे मां हलंदोमांइ, पर सिर्फ़ु बॉम्बे वञी करे न ईंदा, शिरडी थींदा ईंदासीं करे, हेॾो परे वञूं था। चई पक, चिंता ई न कयो, शिरडी बि थी ईंदासीं करे। पर हिन जे अखियुनि में आंसू थो अचे, कीअं मां बाबा खे अञा चयो न आहे ऐं बाबा मुंहिंजो कमु पूरो करे छॾियो आहे। बाबा ते विश्वासु रखो, श्रद्धा रखो, भक्ति रखो, सब्र रखो। चओ ओम साईं राम, ओम साईं।